अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फलाह आखरत में मां आहियां शफी मोहम्मद लाखो। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलाम अला रसूलिल करीम, अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हिन दुनिया में असां मुख़्तलिफ़ इंसान आहियूं। हर कंहिं जी ॿोलियूं मुख़्तलिफ़ आहिनि ऐं अलाए केतिरियूं ॿोलियूं आहिनि। हिंदुस्तान में 750 खां वधीक ॿोलियूं ॻाल्हायूं थियूं वञनि। सॼी दुनिया में अलाए केतिरियूं ॿोलियूं, मुख़्तलिफ़ इंसान आहिनि। इहे सभई इंसान हिन धरतीअ में ॿिनि नेशनलिटीज़ खे हासिल करण जी कोशिश करे रहिया आहिनि। हींअर असीं पाकिस्तानी आहियूं, हिंदुस्तानी आहियूं, जर्मन आहियूं, अमरीकी आहियूं ऐं मुख़्तलिफ़ मुल्कनि जा माण्हू कोशिश कनि था त असांखे ॿिए जी नेशनलिटी मिली वञे। हिते जेके ख़ासि तौर ऑफिसर ॾोकड़ खयों कैनेडा जी नेशनलिटी वठनि था, छाकाणि त पैसनि ते नेशनलिटी मिले थी। लेकिन असल जेके ॿ नेशनलिटियूं आहिनि, हिकिड़ी जन्नत जी ऐं ॿी जहन्नम जी, इहे आहिनि जेके एंड में असांखे मिलणियूं आहिनि, चाहे पोइ कैनेडा मां हुजऊं या अमेरिका मां या पाकिस्तान मां। इन्हनि जी नेशनलिटी वठणु असांजे हथ में आहे। अलाह ताला खे न मञींदासीं, असीं सम्झंदासीं दुनिया में खाइण पीअण आया हूं, जेको ॾाढो सो गाबो, जंहिंजी लठ तंहिंजी चठ, त इहो जहन्नम जी नेशनलिटी लाइ अप्लाई थो करे। ऐं जेके माण्हू सम्झनि था त असीं हिन धरतीअ में पाण कोन आया हूं, कंहिं हस्ती असांखे मोकिलियो आहे ऐं असीं उन हस्तीअ जी कारीगिरी हिन काइनात में ॾिसूं था, पंहिंजे पैदा थियण खे ॾिसूं था, पंहिंजे नर्वस सिस्टम खे ॾिसूं था, पंहिंजे दिमाग़ ते नज़र विझूं था, अखियुनि ते नज़र विझूं था, आसमान ज़मीन ते विझूं था, त यकीन अची थो वञे त का हस्ती आहे जंहिं असांखे मोकिलियो आहे। ऐं जेकॾहिं उहा हस्ती असां सां राज़ी थी वञे, असीं हीअ ज़िंदगी ईअं गुज़ारियूं जीअं हुन असांखे रिकमेंड कयो आहे या चाहियो आहे, त इहा आहे जन्नत जी नेशनलिटी लाइ अप्लाई करणु। कैनेडियन नेशनलिटी ऐं जन्नत नेशनलिटी में फ़र्क़ु इहो आहे त जॾहिं तव्हां कैनेडा वञी वेंदव त अॻियां पुराणा उते माण्हू रहनि था, या ऑस्ट्रेलिया में वेंदव त असुल ऑस्ट्रेलियन उते रहनि था। उहे पाण खे वधीक हक़दार सम्झनि था ऐं पोइ नवनि माण्हुनि खे चवनि था तव्हां छो आया हो। हाणे ऑस्ट्रेलिया में वॾो हंगामो थियो, जेके असली ऑस्ट्रेलियन हुआ तिन वॾो जुलूस कढियो ऐं घिटियुनि शहरनि में काहे पिया। जेके बि ॿियनि मुल्कनि जा, लेबनान जा माण्हू या ॿिया हुआ, उनखे मारियनि, रस्तनि ते उनखे कुटियनि ऐं उनखे चवनि ईअं पिया त जेके आहिनि से वी आर बॉर्न हियर एंड यू आर फ्लोन हियर, असां हिते ॼावा हूं ऐं तव्हां हिते जहाज़ में आया हो। लेकिन जन्नत में ईअं न थींदो, छो त जन्नत में सभु गॾु वेंदासीं, केर बि उते ओरिजिनल जन्नती कोन हूंदा। हीअ असांजी पंहिंजी ज़मीन थींदी, पंहिंजो इलाइक़ो थींदो। ऐं मज़ेदार ॻाल्हि त उहा परमानेंट या नेशनलिटी जन्नत जी मिलंदी या जहन्नम जी। त हिते जेके असीं हेतिरनि क़ौमियतुनि में विरहायल आहियूं, इहा सॼियूं क़ौमियतूं ॿिनि वीज़ाउनि जे लाइ हिते मोकिलियूं वयूं आहिनि, या जहन्नम जी वीज़ा या जन्नत जी वीज़ा। हाणे अलाह ताला इन ॿिनि शयुनि, ॿिनि माण्हुनि जे, इन ॿिनि क़िस्मनि जे बारे में इन क़ुर शरीफ़ जी सूरत अल फुसिलत आयत नंबर 18 खां असीं शुरू कयूं था। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वनज्जैनल लज़ीन आमनू व कानू यत्तकून। अल्लाह फरमाए थो त असां निजात ॾींदासीं उन्हनि खे जिन ईमान आंदो ऐं पंहिंजा गुनाह बख़्शाए ऐं पोइ मुआ, कानू यत्तकून। माना ख़बर आहे त गुनाह त थींदो पर उनखे बख़्शाइणो आहे हिन दुनिया में। अल्लाह चए थो असां निजात उन्हनि खे ॾिनी जिन ईमान आंदो। ईमान आणण वारा केर आहिनि? ईमान आणण वारा उहे ज़हीन इंटेलिजेंट शख़्स आहिनि जिन खे इहो यकीन थी वियो आहे
त ही जेके बि नेशनलिटियूं हिते जूं आहिनि इहे टेम्पररी आहिनि। असां इन धरतीअ ते आया आहियूं इन फ़ैसिले करण जे लाइ त आया की असांखे जहन्नम जी नेशनलिटी खपे या जन्नत जी नेशनलिटी खपे। इहो ईमान आहे। ॿियो ईमान जो जेको सेंट्रल नुक़्तो आहे, मरकज़ी नुक़्तो इहो आहे त तव्हां जॾहिं ॼमो था पोइ जेतिरो बि कमायो ऐं मरण जे टाइम ते उन खां थोरो अॻु में जेका तव्हां वटि दौलत बचे थी, इहा दौलत तव्हां हराम तरीक़े सां ईंदव तॾहिं बि हेतिरी आख़िर में बचंदी, पर जे हलाल तरीक़े सां ईंदव तॾहिं बि ओतिरी आख़िर में बचंदी। माना जेको पाथ आहे उन में तव्हां खणी अरब कमायो, पर एंड में जॾहिं मरण जे वेझो तव्हांजी प्रॉपर्टी बचे थी, जेतिरा लख या किरोड़ बचंदा, इहा ई वरी जेकॾहिं तव्हां हलाल जे तरीक़े सां ईंदव तॾहिं बि तव्हांजी उहा ई बचंदी। इहो आहे ईमान। बाक़ी हिकिड़ो माण्हू आहे अरब 2 अरब खई 5 अरब खई, पर एंड में ॾिसणो आहे त उन अरबनि मां घणा बचसि, घणा ज़ाया थी वियसि, घणा बीमारियुनि में लॻसि, घणा फुरिजी वियसि, घणा नेब फुरे वई, पर एंड में जेका हुनखे प्रॉपर्टी बचे थी उहा प्रॉपर्टी जेकॾहिं हलाल तरीक़े सां अचे तॾहिं बि उहा ई बचे सां। मिसाल त हिकिड़ो माण्हू मरे थो, फर्ज़ कयो हुनखे 10 एकड़ ज़मीन जा, हिकिड़ो घर ऐं अहिड़ा 50 लख कैश थो बचे, बसि इहो ई अथसि। पोइ चाहे हलाल तरीक़े सां छोला विकिणंदो अचे या तॾहिं बि इहो ई बचे सां। त इहो ईमान आहे त इंसान जी जेका प्रॉपर्टी ऐं दौलत पैसो जेको मरण जे टाइम वटि हुन वटि वञी रहे थो, इहो पैसो चाहे कहिड़ो बि पाथ वठी अचे, हराम जो वज़ीर थी अचे, प्राइम मिनिस्टर थी अचे, ग़रीब थी अचे, छोला विकिणंदो अचे, तॾहिं बि एंड में उहे ई हुनखे पैसा बचंदा। इहो ईमान जो हिसो आहे। तंहिंजे करे जॾहिं माण्हू सम्झे थो त मूंखे एंड में जेकी शइ मिलणी आहे उहा मिलणी, बचणी आहे उहा बचंदी, त पोइ मूंखे कहिड़ी ज़रूरत आहे जो मां अरब जी रिश्वत वठां या किरोड़ जी रिश्वत वठां। मां त जंहिं तरीक़े सां अचां थो आख़िर में ईअं थींदो। हा, ओॾी महिल किरोड़ जी रिश्वत पैसो वॾो लॻंदो, पर ख़र्च बि थी वेंदो, छो त एंड में त ओतिरो ई मिलणो आहे जेको जंहिं बि तरीक़े सां अचो। ऐं केमिस्ट्रीअ में इन खे एंथैल्पी चेंज सां बि सम्झी सघिजे थो, जंहिंखे थोरी बि केमिस्ट्री जी ख़बर आहे त एंथैल्पी चेंज जो मतिलबु आहे त मिसाल तौरु कुझु 2 अनासिर पाण में मिली को कमु, मिसाल तौरु सोडियम ऐं क्लोरीन पाण में मिली सोडियम क्लोराइड ठाहींदा, त इन में जेकॾहिं डायरेक्ट सोडियम क्लोरीन मां सोडियम क्लोराइड ठाहिबो त जेतिरी एनर्जी चाहे एक्सोथर्मिक आहे उन मां एनर्जी निकिरे थी, या एंडोथर्मिक आहे उन में एनर्जी वञे थी, उहा साॻी रहंदी। पर जेकॾहिं तव्हां पहिरियों ई जेको आहे सो एलिमेंट ठाहियो, उन मां पोइ गैसिस एटम ठाहियो, पोइ गैसिस एटम मां वरी आयन ठहनि, सोडियम आयन पॉज़िटिव ऐं किलो निगेटिव, पोइ पाण में वञी कंपाउंड ठाहिनि, 3-4 स्टेप, त इन टिनी चइनी स्टेपनि जी बि जेका एनर्जी चेंज थींदी साॻी थींदी जेकॾहिं तव्हां डायरेक्ट रूट वठंदव। त अलाह जी केमिस्ट्री में बि इन आहे त एंड में जेको पाथ तव्हां कहिड़ो बि वठो, पर टोटल एनर्जी चेंजिस जेके आहिनि सेम रहंदियूं, चाहे तव्हां केतिरो पाथ वठी अचो। त इंसान जो नसीब बि इन आहे त तव्हां केतिरो बि पैसो कमायो, पर मरण जे टाइम ते जेको तव्हां वटि प्रॉपर्टी हूंदी उहा जेका बचे थी उहा मुक़ररु थियल आहे, उहा ओतिरी तव्हांखे बचंदी, पाथ तव्हां कहिड़ो बि वठो। त अलाह उन्हनि खे बचाईंदो जिन जो ईमान आहे। ॿियो ईमान जो तक़ाज़ो छा आहे त हीउ जेको क़ुर शरीफ़ तव्हां ॿुधो था, इहो न शफ़ीमंद लाको थो ॻाल्हाए, न को मौलवी थो ॻाल्हाए, न अलाह जे रसूल ॻाल्हायो आहे। ही लफ़्ज़ डायरेक्ट अलाह जा पंहिंजा आहिनि। माना ही अलाह ताला तव्हां सां पाण गुफ़्तगू थो करे, ही क़ुर शरीफ़ अलाह पाण ॻाल्हाए, तंहिंजे करे ही क़ुर बि अलाह जो आवाज़ आहे, ॼणो अलाह जो हिसो आहे। तंहिंजे करे चवनि था त जंहिंजी क़ुर सां मोहबत आहे उन जी अलाह सां मोहबत आहे। जेतिरी तव्हां अलाह जे कलाम सां शदीद मोहबत रखंदव, ओतिरो तव्हां अलाह सां मोहबत रखंदव। साॻिए नमूने सां जेतिरी तव्हां रसूल साहब जी सुन्नत ते अमल कंदव, ओतिरी तव्हांजी अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहबत आहे। तंहिं करे रब साईं फरमाए थो, व नजैनल लज़ीन आमनू, नजैन असां बचाईंदासीं उन्हनि खे जिन ईमान आंदो, व कानू यत्तकून, ऐं पंहिंजा गुनाह खणी न आया बल्कि बख़्शाए आया। कंहिंजी चोरी कई अथनि मोटाए ॾिनई, ऐं या को गुनाह कयो अथई त अलाह खां बख़्शराए छॾियईं, खणी न अचनि। तंहिंजे करे हिते तौबह जो दरवाज़ो जेको आहे सो अहम आहे हिते। हाणे हिकिड़ो त इहो ग्रुप थियो जेको नेशनलिटी जन्नत जी थो वठे, ऐं ॿिए ग्रुप जो नालो छा आहे, उन नाले अलाह चए यौम युहशरु अअदाउल्लाहि इलन्नार, ऐं उन ॾींहुं वरी अलाह जे दुश्मननि खे गिहलियो वेंदो जहन्नम में, त
फहुम यूज़ऊन, ऐं उते उन्हनि खे विरहायो वेंदो। माना ॿियो जेको ग्रुप नालो हिते छा आहे त अलाह जो दुश्मन। छो अलाह जो दुश्मन आहे? मिसाल तौरु हिकिड़ो माण्हू आहे ऐं उहो कंहिंजे पैसे ते पलिजे थो, यतीम आहे, उनखे पढ़ाए थो, करे थो, उनखे इंजीनियर करे, वरी बि जंहिं हुन सां एॾो अहसान कयो आहे उनजो अहसान बि न मञे, हथ हुनखे नुक़सानु पहुचाए, उनजे ख़िलाफ़ ॻाल्हाए, त इहा दुश्मनी आहे। त अंब अलाह जा खाऊं, खीरु अलाह जो पियूं, अलाह जे राति में निंड कयूं, अलाह जे हिन डिज़ाइन थियल अखियुनि सां ॾिसूं, अलाह जे डिज़ाइन थियल कननि सां ॿुधूं, अलाह जे हिन ज़बान ऐं काकड़े मां हवा कढी ॻाल्हायूं, ऐं पोइ बि असीं अलाह जो चवणु न मञूं। अलाह जे कलाम अलाह जेको अलाह जो क़ुर जेको असां सां अलाह गुफ़्तगू करे थो, असां सम्झूं था त मौलवियुनि जी तक़ीर ॿुधी, कंहिं बुज़ुर्ग जी तक़ीर ॿुधियो काफ़ी आहे, अलाह जी ॻाल्हि असांखे न आहे ॿुधणी। या क़ुर शरीफ़ सिर्फ़ु सवाब जे लाइ आयो ईअं पढ़ंदा वञूं, जॾहिं की आलिमनि लिखियो आहे त हिकिड़ी आयत क़ुर जी सम्झी पढ़णु सॼे क़ुर पाक खे बग़ैर सम्झी ख़तमे करण खां वधीक अजुर आहे। त इन्हनि माण्हुनि खे जिन में इहो ईमान न आहे ऐं सम्झनि था त हराम कमाईंदासीं त एंड में असांखे ॾाढा पैसा बचंदा, पर जेकॾहिं हलाल कंदासीं त एंड में घटि बचंदा, जॾहिं की एंड में ॿिन्ही कंडीशन में साॻियो पैसो थो बचे 100%। पाथ कहिड़ो बि वठो फ़र्क़ु कोन थो पए। एंथल्पी चेंज जेका आहे केमिस्ट्री जे कंपाउंड जे ठहण जी, इन खे तव्हां पढ़ो, इन इहा बि साॻी ॻाल्हि आहे। अलाह जेके एलिमेंट ठाहे थो न दुनिया में, हे असांजो हॾा ठहिया आहिनि, नह ठहिया आहिनि, अखियूं ठहिया आहिनि, इन्हनि जी जेका चेंजिस आहे इहा बि पाथ खां इंडिपेंडेंट आहे। त इन्हनि खे अलाह पंहिंजो दुश्मन थो चए। यौम युहशरु आदाउल्लाह इलल नार, अलाह ताला जंहिं ॾींहुं अलाह जा दुश्मन जमा कया वेंदा, फहुम यूज़ऊन, ऐं उन्हनि खे डिपार्टमेंट्स में विरहायो वेंदो। यूज़ऊन जो मतिलबु आहे जहन, माना इन आहिनि त 7 वॾा डिपार्टमेंट जहन्नम में, लेकिन हर डिपार्टमेंट लाइ केतिरा हज़ारे क़िस्मनि जो हर माण्हूअ खे मुख़्तलिफ़ अज़ाब थींदो, जेके हुनजा अमल कया, जेके हुन कम कया उनजे हिसाब सां। अलाह फरमाए थो जहन्नम में वञण खां अॻु में हू माण्हू बिल्कुलु इत्मिनान करे वेंदो त हीअ मूंखे सज़ा सची थी मिले। कीअं? अलाह फरमाए थो हत्ता इज़ा मा जाऊहा, त अलाह फरमाए जीअं हुते ईंदा, शहद अलैहिम समअहुम व अब्सारुहुम व जुलूदुहुम बिमा कानू यामलून। अलाह तो चए थो जे मथां हुन जा कन, हुन जूं अखियूं ऐं जूं खलूं शाहिदी ॾींदियूं त हिननि ही कम कया। असांजी खल ॻाल्हाईंदी, हथ अखियूं सभु ॻाल्हाईंदियूं, उन्हनि अमल कहिड़ो कयो आहे। हींअर ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ उनखे जारी रखूं था। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह वबरकातुहू। प्रोग्राम फलाह आख़िरत में ॿीहर भली कार। त ही जेके असांजा जिस्म असांजे ख़िलाफ़ शाहिदी ॾींदा, त अलाह ताला फरमाए थो त उहो इंसान पंहिंजे इन्हनि उज़वनि सां ॻाल्हाईंदो। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वक़ालू लिजुलूदिहिम लिम शहिदतुम अलैना कालू अंतकनल्लाहुल्लज़ी अंतक कुल्ल शैइन वहुव ख़लक़कुम अव्वल मर्रतिन व इलैहि तुरजऊन। वक़ालू लिजुलूदिहिम, पंहिंजे इन्हनि खे खलुनि खां पुछंदो, बुत खां पुछंदो, इन्हनि खां पंहिंजे शर्मगाहुनि खां पुछंदो, खल खां पुछंदो, लिम शहिदतुम अलैना, तव्हां मुंहिंजे ख़िलाफ़ शाहिदी छो ॾिनी? त कालू तो जवाब ॾींदा अंतकनल्लाहुल्लज़ी अंतक कुल्ल शैइन, चए त ॻाल्हायो उन्हीअ अलाह जंहिं हर शइ खां ॻाल्हायो आहे, ऐं तूं पंहिंजे अलाह खे विसारियो थी। उहो ख़लक़कुम, ऐं अलाह उहो साॻियो आहे जंहिं तोखे पैदा कयो आहे, अव्वल मर्रा, पहिरियों दफ़ो, व इलैहि तुरजऊन, ऐं उन्हीअ ॾींहुं तव्हांखे वापसि अचिणो आहे। त हैरत अची वई इंसान खे, हे हथु आहे, आउं हुनखे पंहिंजो थो सम्झां, फुरड़ी निकिरंदसि इलाज कराईंदोसांसि, मां पंहिंजे भाउ जे हथ खे पंहिंजो कोन थो सम्झां, मां हिन हथ खे पंहिंजो थो सम्झां। हे मुंहिंजे जिस्म जो उज़ू आहे,
पोइ हिन खां मां शइ का लिकाए कोन थो सघां, हे जेकी मुंहिंजी खल आहे उन खां मां पंहिंजी का बुराई लिकाए नथो सघां, कीअं लिकाईंदुसि? तंहिंजे करे अलाह ताला फरमाए थो वमा कुंतुम तस्ततिरून अन यशहद अलैकुम समाउकुम वला अब्सारुकुम वला जुलूदुकुम, माना तव्हां पंहिंजूं बुरायूं पंहिंजा अमल इन्हनि पंहिंजे उज़वनि खां त लिकाए कोन पे सघियो, ऐं न को तव्हांखे पंहिंजो जेको सो इहो सोच ई त इहे तुंहिंजे ख़िलाफ़ ॻाल्हाईंदा। वलाकिन ज़ननतुम अन अल्लाह ला यअलम कसीरन मिमा तअमलून, बल्कि तव्हांजो इहो ख़्यालु हो त हाणे हेतिरा मूं गुनाह कया आहिनि, मूंखां ई सिरिया त अलाह वरी किथां यादि रखंदो। तंहिंजे करे तव्हांजो अलाह जे बारे में इहो त हाणे ठीकु आहे, हेॾो वॾो काइनात जो मालिक आहे, हे मूं कया आहिनि गुनाह मूंखां विसरी विया आहिनि, अलाह खां बि विसरी विया हूंदा ऐं अलाह हुननि खे दरगुज़र कंदो। त अलाह चए थो वलाकिन ज़ननतुम, पर तव्हांजी इहा फीलिंग हुई अन अल्लाह ला यअलम कसीरन मिमा तअमलून, अलाह खे यादि न आहिनि या नथो ॼाणे जेके गणियूं जेके शयूं तव्हां कयूं। अलाह फरमाए थो जेकॾहिं तव्हांजो इहो कॉन्सेप्ट आहे अलाह जे बारे में त वज़ालिकुम ज़न्नुकुम लज़ी ज़ननतुम, पोइ इहो जेकॾहिं तव्हांजो ख़्यालु आहे अलाह जे बारे में रब्बिकुम अर्दाकुम, पोइ त मारे छॾियो पंहिंजे पाण खे, पोइ त तव्हां पाण खे हलाक करे छॾियो। पोइ असबतू मिनल ख़ासिरीन, तव्हां 100% नापास थी उथंदव, पोइ त नाप फेल थींदव तव्हां, जो तव्हां अलाह जे बारे में इहो सोचियो था। हे हिकिड़ो वार आहे, हिन वक़्तु वार खे अछो रंग आहे, कुझु साल अॻु में हिन वार जो कारो रंग हो, पोइ इहो रंग किथां आयो? हिन जे पाड़ में का मशीन लॻल आहे जेका रत मां ऐं पाणीअ मां कारो रंग पे ठाहे ऐं मथे मोकिलियईं पई, हाणे वरी उन जी जाइ ते अछो रंग पई थी ठाहे। त जेको अलाह हिकिड़े वार जे पाड़ में एॾो वॾो कारखानो थो लॻाए जिथे मुख़्तलिफ़ उमिरि सां रंग थो पैदा करे, किन मुल्कनि जे माण्हुनि जो रंग हिते वारनि जो रंग पीलो थो करे, कंहिंखे कीअं थो करे, कंहिंखे अछो थो करे। त अहिड़े अलाह जंहिं ज़री ज़री शइ किथे नज़र रखे थो उन जे बारे में असां सोचो त विसरी वियो हूंदुसि, जॾहिं की हथ पेर खलूं सभु उन जूं आहिनि, असां जूं न आहिनि। ऐं इन जे करे जेकॾहिं तव्हांजी इहा फीलिंग आहे त पोइ इहो आहे अर्दाकुम फअसबहतुम खान, पोइ पाण खे तव्हां रद्दी करे छॾियो, अर्दाकुम पाण खे हलाक करे छॾियो, ऐं इन जे करे तव्हां नुक़सान में पइजी वियो। अलाह फरमाए थो जॾहिं तव्हां अलाह जे दुश्मनीअ जो रस्तो इख़्तियार कयो था त पोइ तव्हां सां अलाह शैतान जेके ॾिए थो उहे बि तव्हांखे वरी अहिड़ी था पगियूं ॾियनि जो तव्हां सम्झो था त बुज़ुर्ग ई मां आहियां, हक़ ते ई मां आहियां। ॿुधो क़ुर, अलाह फरमाए थो वकयज़ना लहुम कुरना, त पोइ चए थो मां मुक़ररु कयांसि थो साथी, फज़य्यनू लहुम मां बैन ऐदीहिम वमा ख़ल्फहुम, त पोइ जेको ही कम कनि था या करे चुका आहिनि इन्हनि खे अहिड़ियूं पगियूं था ॾियनि, चवनि वाह वाह तो त वाह जो कमु कयो बाबा, तूं दुनिया जे मुताबिक़ हली थो, ठीकु आहे, वरी छा कुझु ॿ टे चङा कम कराईंदसि, ॾिस तो हिन ग़रीब जी मदद कई आहे न, हाणे का ॻाल्हि न आहे, अलाह कंदो हाणे हेॾां हे दॿ कम खे, ज़नाउनि खे दॿ, चोरनि खे चोरीअ खे दॿ, हराम खे दॿ, वरी ॿ टे के नेक कम कराए, माण्हू हुनखे हिकिड़ी जीअं को सुई हणवी आहे निंड जी, ईअं हणी था छॾनि। त इहो शैतान हिन खे एॾो थो ज़यन करे हिन जे बुछड़े अमल खे, जो जेको आहे सो पाण उनखे जेको आहे सो बुछड़ो थियूं, जेसि ताईं इन रीज़न इहो आहे त इन शैतान मां जिन छॾाइण जो वाहिद तरीक़ो आहे त अलाह जी ॻाल्हि ॿुधनि, हे जेको क़ुर आहे। हाणे उहो बि कॾहिं पढ़ंदो त माना कोन पढ़ंदो, अरबी आहे, हा अरबी अचे थी त अखियुनि ते पढ़ंदो कोन, माना अलाह जी मैसेज पास ई कोन थींदुसि, उहो सवाब जे करे क़ुर पियो पढ़ंदो। हालांकि क़ुर शरीफ़ सवाब जो किताब त न आहे, सवाब त मुफ़्त में थो मिले, असल में हे इंसान जे हिदायत ऐं इनकलाब जो किताब आहे। तंहिंजे करे अलाह थी फरमाए थो वमा ख़ल्फ़हुम वहक़ अलैहिमुल क़ौल फी उममिन क़द ख़लत मिन क़ब्लिहिम मिनल जिन्न वल इंस इन्नहुम कानू ख़ासिरीन। पोइ अलाह फरमाए थो त जेको सो नतीजो इहो थियो त हीउ बि उन्हनि माण्हुनि में शामिल थी वियो जेके हिन खां अॻु में अची चुका आहिनि, जिन इंसाननि मां, ऐं हे फेल थींदा। ब्रेक वठूं था, इंशाल्लाह ब्रेक खां पोइ जारी। अच्छा, काल मौजूद आहे। हा, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। हा दा सर, मुझे सवाल यह था कि इस्लाम में मुर्शिद रखण जायज़ है या मुर्शिद के बारे में कुछ ॻाल्हि या ज़रूरी है? ॾिसो, इस्लाम त छा पर दुनिया जे हर फील्ड में मुर्शिद माना उस्ताद वठणु जाइज़ आहे। जेकॾहिं वर्कशॉप में कमु करे थो को छोकिरो त ज़रूरु मिस्त्री, मुर्शिद जो मतिलबु जेको धंधो या रस्तो ॾेखारे, जे वर्कशॉप वारो आहे त मुर्शिद जो माना आहे त हुनखे मशीन सेखारींदो।
असीं स्कूलनि में पढ़ूं था, असांजो उस्ताद उहो असांजो मुर्शिद आहे जेको केमिस्ट्री थो सेखारे, बायोलॉजी थो सेखारे। साॻे नमूने सां दीन जे कमनि में जेकॾहिं असांखे केरु क़ुर पढ़ाए थो या दीन जी ॻाल्हि ॾसे थो त मुर्शिद आहे। लेकिन मुर्शिद को हिकिड़ो नथो थी सघे, छाकाणि हिकिड़े माण्हूअ में एॾो इल्मु न आहे। केमिस्ट्री जो उस्ताद जुदा मुर्शिद हूंदो आहे, त फिज़िक्स जो जुदा हूंदो आहे, वर्कशॉप जो दीन में बि ईअं आहे, को हदीस जो आलिम हूंदो, को क़ुर जो आलिम हूंदो, त उन्हनि वटां सिखिजे। मुर्शिद जो शर्त इहो आहे त उहो सेखारे, हुन वटि इल्मु हुजणु खपे। हिकिड़ो मिस्त्री आहे ई कोन, हो ॿार पे थो ॿुहारी ॾे, हुनखे वञी चवंदा मां तूं मूंखे कार जो इंजन सेखार, त उहो कोन सेखारींदो। त मुर्शिद उहो आहे जेको हिदायती आहे, माना हुन वटि इल्मु हुजे ऐं तव्हांखे सिधो रस्तो ॾेखारे। तंहिंजो माना शर्त इहो थियो त मुर्शिद जेको आहे सो ज़िंदा हुजणु खपे ऐं उन फील्ड जो माहिर हुबो, त मुर्शिद बिल्कुलु वठी सघिजे थो। पर ज़रूरी न आहे त हिकिड़ो मुर्शिद वठे वञे सॼी उमिरि पोयां पोइ पवे, ईअं न थींदो। हिकिड़े माण्हू जेकॾहिं रेडिएटर जो कमु थो सेखारे, त आख़िर तव्हांखे वरी इंजन जो कमु बि त सिखणो आहे, की न रेडिएटर वारे जे पोयां सॼी उमिरि गुज़ारींदव। तंहिंजे करे जेको सो मुख़्तलिफ़ मुर्शिद ज़िंदगी में ईंदा वेंदा, उन्हनि वटि तव्हां सिखंदव। अॼु हिते नौकिरी था कयो, को भलो माण्हू तव्हांखे मिली थो वञे, हुन सां दोस्ती रखो। वरी सुभाणे कराची ट्रांसफर उते पोइ ॾिसो। पर ईअं न त पंहिंजो जेको सो इहो असां वटि ईअं न आहे त मरी वञे तॾहिं बि असांखे सेखारींदो त रेडिएटर कीअं धोइजनि, ईअं कोन थींदो। मिस्त्री मरी वियो त वरी ॿियो मिस्त्री करणो पवंदो। सो मुर्शिद उहो आहे जेको असांखे हिदायत, असांखे सेखारे, असांखे हिन दुनिया में मदद करे, त इहो लाज़िम वठी सघिजे थो ऐं भली वठो। अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम सलाम। साईं मुंहिंजो सुवाल आहे, हा, माण्हू मरण वक़्तु जेके वसियत करे था न, मुंहिंजो अखियूं या जहिड़ो डिगरी अते तोड़ ॾिनो वञे थी, ॿुधाईंदा? जी हा। जेकॾहिं ॾिसो ॻाल्हि इहा आहे त इन में फतवाऊं अची चुकियूं आहिनि त जेकॾहिं छो त ॾिसो न, इहे जेके इंसान जूं जिगर अखियूं आहिनि, क़बर में वञण खां पोइ उहे ॻरी ख़तम थी थियूं वञनि, बाक़ी हॾा बचनि था, इहे त शयूं उहे ई ज़ाया थी थियूं वञनि। तंहिंजे करे केतिरनि उलमान ॾिनो आहे त जेकॾहिं हिकिड़ी अखि ॾियण सां कंहिंजी बीनाई दूर थी सघे थी, त इन में को ॾोह कोन्हे। या जेकॾहिं को उज़ो कंहिंखे ॾियो था ऐं उन मां हेल्प थिए थी, त बिल्कुलु तव्हांखे करणु खपे। तंहिंजे करे जेको आहे सो अलाह ताला जेको आहे सो असांखे चए थो त हिते हिन हथ जेके उज़वा आहिनि, इहे तव्हांखे तव्हांजे ख़िलाफ़ ॻाल्हाए सघनि था। ऐं तंहिंजे करे हिन ई अलाह जा ही शाहिद आहिनि, इन्हनि खां डिॼो ऐं इन कोड़ो बुछड़ो ऐं बुरो अमल न कयो जेको तव्हां हिन खां लिकाई कोन था सघो। तंहिंजे करे इन खां ख़ैरु कयो। तंहिंजे करे छा आहे त जेके बि माण्हू अलाह जा दुश्मन थियनि था, उहा दुश्मनीअ में जेको आहे सो उहे चवनि था त जेके असांखे जेकॾहिं जहन्नम जी नेशनलिटी मिले थी, त पोइ असां जन्नत में नेशनलिटी वारनि खे परते भॼायूं। छाकाणि त हीअ चाहिनि था त हीअ दुनिया कमाइण जी जाइ आहे, जंहिंखे ॾाढो सो गाबो, हिते जेकॾहिं दौलत माल मिले त बहितर आहे। तंहिंजे करे मिसाल तौरु किन माण्हुनि मके जे मुशरिकनि छा कयो, वॾी माफ़िया आई, मके जा मुशरिक सॼे हरम ते कब्ज़ो हनि, वॾी दरगाह कयो, उनखे वेठा हुआ ऐं उन में 360 ज़ियारतूं वलियुनि ऐं बुज़ुर्गनि जूं रखियूं आहिनि। माण्हुनि खे चवंदा डायरेक्ट अलाह खां न घुरो, हिननि खे चवंदो हिन जा रूह अलाह वटि वेठा आहिनि, इहे तव्हां हिनखे सॾींदव, इहे अलाह खां तव्हांखे कमु कराए ॾींदा। जीअं हिंदुनि जो इहो रवैयो आहे, हू बि ईअं था चवनि, हिंदू बि हिकिड़े अलाह खे था मञनि, पर उहो चवनि था त जेके अलाह जा हेठि वली ऐं बुज़ुर्ग उन्हनि जूं मूर्तियूं ठहियलूं आहिनि, इहे भॻवान वटि वेठा आहिनि कमु कराइनि। साॻी ॻाल्हि मके जे मुशरिकनि जी आहे त इन्हनि खे पैसो पियो मिले, हर ज़ियारत ते ॾाढो पेती रखियल हुई। तंहिंजे करे माण्हू जॾहिं क़ुर पिया ॿुधनि त चवनि पिया त न ही त बाबा शिरक आहे, त अलाह मना थो करे, अलाह थो चए त मां हर जाइ ते हाज़िर आहियां, मूंखां घुरो। तंहिं ते हुननि जी चिड़ लॻंदी ऐं हुनजी पेतियूं जो इनकम घटि पई थिए, तंहिं ते हुननि हिकिड़ो ऐलान करायो, काल लज़ीन कफ़रू ला तस्मऊ लिहाज़ल क़ुरान, त काफ़रनि इहो ऐलान करायो त हिन क़ुर खे कनु ॾेई केरु न ॿुधे। यानी छा थियो त ॾिठो हुननि काफ़रनि त अहिड़ो को क़ुर में असरु हो, छो त अरबी त अचेनि पई न, जेको क़ुर ॿुधे पियो हुनजो लाजिक अहिड़ो हो जो उहो पंहिंजो जेको सो मुस्लमान पियो थी वञे, ऐं जेके न पिया ॿुधनि उहे उन्हनि त ॿुधो ई न आहे, त असरु त हुन न पियो थिए न। त तंहिंजे करे जेको सो हू पिया चवंदे हे को जादू थो करे रसूलुल्लाह, तॾहिं साहिर चवंदा हुआसीं, छाजे लाइ त क़ुर जो असरु पियो थिए माण्हुनि ते। हज़रत उमर रज़ी अलाह ताला अनहु कुरैशनि खे चई त हाणे ॻाल्हि वधी आहे, मां वञांसि थो नबी करीम सां शहीद करणु, तलवार खणी निकितो, तेज़ तेज़ पे वियो, चई बसि अॼु मां ख़तमु कंदुसि। लेकिन रस्ते में माण्हू मिलियसि, चयूं तुंहिंजी भेण मुस्लमान थी आहे, तुंहिंजे चिड़ में घर वियो अचे, कुट कुटा हुननि खे कीअं रत बत कढी भेणी वेझो पंहिंजा। तंहिं ते हुनजी भेण बि उमर जी भेणी, तंहिं चयसि त तूं क़ुर ॿुधी त कोन थो न, तूं घटि में घटि पढ़ी ॾिस न, पोइ तूं असांखे चओ त असरु थिए थो या जादू आहे। तंहिं ते हीउ वॾो हुनखे फ़ख़ुरु हूंदो, चई खणी आ, छा आहे ॾिसां छा थो ॿुधे, कहिड़ो थो असरु थिए। हिनखे वुज़ू कराए सूर ताहा रखियऊंसि, आॾो हिकिड़ो अलाए ॿ रुकू, बसि बा पढ़ंदो वियो अलाह जे क़ुर जो असरु आहे। छो त ही
हिन खे चवंदा ई इन लाइ आहे त हीउ जादू आहे जो असर थो करे ऐं हिन जो असर माना में आहे, हिन जे असर अखरनि में कोन्हे। तव्हां क़ुर शरीफ़ पढ़ी वञो सम्झ में कुझु कोन, को असर कोन थींदो। जीअं पेनाडोल जी गोरी आहे, जे खाईंदव त मथे जो सूरु लहंदो न, पर खीसे में सॼी उमिरि पई असर कंदी। क़ुर बि ईअं आहे। क़ुर जो मौजो इन जे फ़हम में आहे, क़ुर जो मौजो हिन जी माना में आहे, क़ुर जो मौजो अलाह जे गुफ़्तगू में जेका असांजे दिलि में अंदरि वञे थी, इन जो मौजो आहे क़ुर जो, जंहिंखे हू जादू चवंदा। हज़रत उमर जेको आहे सो मुस्लमान थी वियो ऐं उहो वञी नबी उहा ई तलवार खणी रसूल असांजे पेरनि में रखी कलमो भरी। त काफ़रनि चयो त हिन क़ुर खे न ॿुधो। हाणे असां वटि बि ईअं चवंदा न माण्हू, छाकाणि फिरका आहिनि, उनखे चेंदा खपनि, पैसा खपनि, बिदअतूं खपनि, बल्ब ॿारणा आहिनि, देगियूं पचाइणियूं आहिनि, आधा देग में आधा जेब में, इहे जेके क़िस्म जा फिरके वारे वरिता आहिनि, इहे चवंदा क़ुर ॿुधंदा त असांजो दुकानु बंदि थी वेंदो। तंहिंजे करे चवंदा आहिनि माना सां न पढ़ो बाबा, न पढ़ो, हिन में वॾो इल्मु खपे, फलाणे 14-25 इल्म खपनि। हा साईं, वाह वाह, शाबाश। माना हे क़ुर पाक रुगो चंद माण्हुनि जे लाइ लथो आहे ऐं बाक़ी जहन्नम में सभु वञनि। यानी अलाह थो चए हीउ क़ुर कोर्स आहे, इन मां तव्हांजो पेपर थो सेट थिए, इहो कोर्स असां खां सम्झ खां मथे आहे, पोइ छाजे लाइ असांजो हिसाब थींदो? तव्हांखे जेकॾहिं हिकिड़ो 8 क्लास जे ॿार खे 22 जी केमिस्ट्री जो किताब ॾेई छॾे, जेको सम्झनि ई कोन, पोइ वरी पेपर कराए हुनखे फेल करे छॾिबो। इहो कहिड़ो ज़ुल्म थी सघे थो? न, बल्कि क़ुर में अलाह ताला चइनि जाइनि ते चयो आहे लक़द यस्सरनल क़ुरआन लिज़िक्र फ़हल मिन मुद्दकिर, माना क़ुर मां नसीहत हासिल करणु, सिधो रस्तो ॻोल्हणु असां आसान कयो आहे केरु सम्झण वारो या नसीहत हासिल करण वारो? ख़ुदि अलाह पाण पंहिंजे किताब जी शायदि कोर्स सवलो आहे सभिनी जे लाइ। त मके जे काफ़रनि चयो ला तस्मऊ लिहाज़ल क़ुर, हिन क़ुर खे कनु ॾेई न ॿुधो। पोइ माण्हुनि चयो साईं भला ॿिया माण्हू जेके ॿुधनि था, हाजी बाजी मुस्लमान हरम में निमाज़ था पढ़नि, चई अलगौफ़ी, दोल वॼायो, सीटियूं वॼायो त कन ताईं आवाज़ न पहुचे। छाजे लाइ? लअल्लकुम तग़लिबून, त हे तव्हांजी माफ़िया ऐं तव्हांजी सरदारी क़ाइमु रहे, न त हे फुरिजी वेंदासीं। तंहिंजे करे अलाह फरमाए थो वलनुज़ीक़न्न लज़ीन कफ़रू अज़ाबन शदीदा, अहिड़नि माण्हुनि खे जेके क़ुर खां रोकनि था ऐं पाण बि काफ़र थी मरनि था, त पोइ अलाह फरमाए थो त इन्हनि खे अज़ाब शदीद ॾींदासीं। वलनज़ियन्नहुम अस्वअल्लज़ी कानू यामलून, ऐं इन्हनि खे सख़्तु सज़ा ॾींदासीं जेके हिननि अमल कया आहिनि। ज़ालिक जज़ाउ आदाइल्लाहि नार, इहा आहे अलाह जे दुश्मननि जी सज़ा, जहन्नम। अलाह जे कोर्स खां वेझो अचण जंहिं ते दुश्मन आहिनि न अलाह जा, लहुम फीहा दारुल खुल्द, इहा जेका नेशनलिटी इन्हनि खे मिलंदी परमानेंट हूंदी जहन्नम जी। जज़ाम बिमा कानू बि आयातन यजहदून, इहा सज़ा आहे क़ुर सां जहिड़े जे करे जेके कनि था। ब्रेक वठूं था, इंशाअल्लाह ब्रेक खां पोइ प्रोग्राम जारी रखंदासीं। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फलाह आखिरत में भलीकार। त अर्ज़ी आहे त जेको सो अल्लाह ताला जी इहा दुश्मनी आहे ऐं हो जन्नत जा मुतलाशी आहिनि ऐं उनजी नेशनल लाइ इंसान कोशिश कनि था, लेकिन इहो जेको ग्रुप जेको ख़ुदि ख़ुदा सां दुश्मनी थो करे ऐं इन दुनिया जे मार धाड़ में ऐं माण्हुनि खे गुमराह करे थो, इहे बि जहन्नम में वेंदा, पर जिन माण्हुनि खे गुमराह कयो उहे बि कोन बचंदा, इहे बि जहन्नम में वेंदा। हाणे अलाह ताला हिकिड़ो सीन ॾसे थो त जहन्नम में हे जेके जिन ठगियूं माण्हुनि सां कयूं ऐं पाण खे वॾा के बुज़ुर्ग चवराए ऐं पैसा वरितनि माण्हुनि खां ऐं गुमराह कयनि माण्हुनि खे, इहे जहन्नम जे तरे में वेंदा, माना हेठिएं तबिके में हूंदा। त पोयां जेके वेंदा उहे वरी उन्हनि खे वञी ॾिसंदा पाण में कहिड़ो डायलॉग करे थो। पर मां पहिरीं हिकिड़ी कॉल आहे, वठी था वठूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम साईं, लाका साहब ख़ुशि आहियो साईं? ख़ैर जी, अलाह जो एहसान, महिरबानी। साईं मुंहिंजो सवाल हिकिड़ो इहो ई आहे त हिकिड़ो ई माण्हूअ जी शादी थियल आहे, बाद में कॿी शादी बि करे थो, पोइ पहिरीं घर वारीअ खे छॾे ॾिए थो, हुन सां कंहिं बि क़िस्म जो को तालुकात नथो रखे, तलाक हुनखे कोन थो ॾिए, बाक़ी हुन सां कंहिं बि क़िस्म जो को तालुकात नथो रखे। जॾहिं उहे 2-3 साल गुज़रंदा, 10, 15, 20 साल जॾहिं सर उहो माण्हू गुज़ारे थो वञे, त छा हुनजी पहिरीं घर वारी हुनजी इज़त में वेही सघे थी?
ॾिसो, जेकॾहिं बिल्कुलु जेकॾहिं पहिरीं घर वारीअ खे हुन तलाक न ॾिनी आहे ऐं हुन ॾे वञे बि कोन थो त हूअ हुनजी लीगली घर वारी आहे ऐं जॾहिं हू गुज़ारे वेंदो त उहा पहिरीं घर वारी भली 20 साल थी विया अथसि इद्दत में वेहणु हुनखे खपे। लेकिन अफ़सोस इहो आहे त एतिरो अरसो 20 साल माउ पीउ खे इन न्याणीअ खे सां ज़ुल्म न करणु खपे हा ऐं हुनजे आसिरे में न वेहणु खपे। जेकॾहिं ॾिसो था त हुन ॿी शादी कई आहे, हुनजो को बि रवैयो हाणे पहिरीं ज़ाल ॾे न रहियो आहे त फौरन उन खां तलाक वठिजे या खुला कोर्ट मां वठी उन न्याणीअ जी किथे ॿिए हंधि शादी कराइजे। यादि रखो, इन में ऐब न आहे, इनखे ऐब न सम्झो ऐं इन में शर्म महसूस न कयो। माण्हू खणी छा बि चवनि पर न्याणी त तव्हांजी ख़ुशि थी वेंदी। तव्हांखे पंहिंजी न्याणीअ जो वधीक क़दुरु खपे। माण्हुनि खे वञी धूड़ विझे माण्हुनि जे मुंहं में ओड़े पाड़े में, उन्हनि जी परवाह न कयो। तव्हां ॾिसो त तव्हांजी न्याणीअ जे मफ़ाद में कहिड़ी शइ आहे, तव्हां उन ते अमल कयो। जी मुजादा त जॾहिं ए जहन्नम में वेंदा त हुननि खे ॾिसंदा त सभु अड़े हे त उहो साॻियो ठॻु आहे जेको हेॾी ॾाढ़ी रखाए कूड़ियूं तक़रीरूं करे असांखे शिरक में मुब्तला करे वियो, असांखे बिदअतुनि में मुब्तला करे वियो, चंदा करे वियो। त पोइ अलाह ताला खे हुननि खे ॾिसी छा चवंदा, वक़ाल लज़ीन कफ़रू रब्बना अरिनल लज़ीन अज़ल्लाना मिनल जिन्न व इंस। चवंदा अलाह साईं, जिन असांखे ठॻियो, जिन गुमराह कयो, चाहे जिन हुजनि इंसान हुजनि, उहे त असांखे ॾेखार। अब छा कंदो हुनखे, नजलहुमा तहत अक़दामिना लियकूना मिनल असफलीन, त हेठि पेरनि सां हेठां लताड़ींदासूं त जीअं हेठि जहन्नम में वधीक अज़ाब में हेठि हलिया वञनि। लेकिन हेॾां वरी ॿी धुर आहे जेका सियाणनि जी धुर आहे, ज़हीन जी धुर आहे। ज़हीन जे नाले ते यादि आयो त अॼु मुंहिंजो मस्जिद जामिया अल क़ुरान जेका बाईपास ते मस्जिद आहे, उन में अॼु हिकिड़ो मुंहिंजो लेक्चर आहे मग़रिब ते, मग़रिब खां इशा ताईं, जंहिंजो उनवान आहे त 12 कहिड़ा अहिड़ा तरीक़ा आहिनि जिन खे इख़्तियार करण सां अलाह जो क़ुरान असांखे वधीक सम्झ में ईंदो, अलाह जे क़ुरान जो असां ते वधीक असरु थींदो। इहे जेके तरीक़ा कंहिं हिकिड़े डॉक्टर आहिनि, इमाम मोहम्मद यूनिवर्सिटीअ में प्रोफेसर आहे अरबीअ जो, उन उहे तरीक़ा कढिया जिन तां मां अरबी किताबनि मां ठाहियो आहे लेक्चर। उहो अॼु आहे मुंहिंजो मग़रिब खां इशा मस्जिद जामिया क़ुरान में। तव्हां में जेके माण्हू इंटेलिजेंट हुजनि ऐं ज़हीन हुजनि, उन्हनि खे दावत आहे। तव्हां जे पाण खे सम्झो था त मां ज़हीन इंसान आहियां, त तव्हां अचो ही उहो लेक्चर ठहियल ई इंटेलिजेंट ऐं ज़हीन माण्हुनि जे लाइ इंशा अल्लाह ताला। हाणे जेके इहो ग्रुप आहे माण्हू जेको जन्नत जी नेशनलिटी लाइ कोशिशि कनि था, उहे अलाह उन जे नाले कहिड़ी फैसिलिटी थो ॾिए हिन दुनिया में बि। रब साईं फरमाए थो, इन्नल्लज़ीन क़ालू रब्बुनल्लाह सुम्मा इस्तक़ामू, माना उहे माण्हू जिन खे इहो यकीन आहे त असांखे अलाह पैदा कयो आहे, अलाह ॾे वापसि वञिणो आहे, कामयाबी अलाह जे चवण में आहे, जेको चए थो ही कयो ही न कयो। ॾिसो न, बुरायूं बि अलाह पैदा कयूं आहिनि, साड़ बि अलाह जी डिज़ाइन थियल आहे, हसद अलाह जो थियल आहे, ऐं लज़त जेका आहे फहाशीअ मां, ज़ना मां, रुश्वत मां, इहा लज़त बि अलाह जी डिज़ाइन थियल आहे। पर पाण अलाह असांखे छा थो चए, ठाही हीअ शइ मूं आहे पर चवां थो न कयो। ही मूं सूअर पैदा कयो आहे, मूं पैदा कयो आहे पर चवां थो जो गोश्त न खाओ। कूड़ हणण मां जेके टेम्पररी नफ़ा मिली सघनि था, मिलंदा, अलाह चए थो कूड़ी शायदि न ॾियो। सभु शयूं अलाह जूं आहिनि, लेकिन चए थो ही कयो ही न कयो। इहा ई आहे जेको सो अलाह खे रब सम्झणु। त रब साईं उहे माण्हू, इन्नल लज़ीन, उहे इंसान, कालू रब्बुनल्लाह, जेके चवनि था त असांजो अलाह पालणहार आहे, माना असां हर लिहाज़ खां उन खे ओबे कयूं था, सुम्मा इस्तक़ामू, पोइ उन ते ॼमी वञनि था, माना ज़िंदगी उन रस्ते ते गुज़ारनि था। हिनखे टंगुनि खां छिकींदा त कूड़ हणो न हणंदा। त पोइ छा थो चए अलाह साईं, ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइकतु, त अलाह हुनजे मथां फ़रिश्ता नाज़िल थो करे हिन दुनिया में बि। छा कंदा उहे फ़रिश्ता? फ़रिश्ता न को टंग खां छिकींदा, न को धिको ॾींदा, फ़रिश्ता तव्हांजे दिलि ते असरु कंदा। छा थो चए अलाह साईं, अल्ला तख़ाफ़ू वला तहज़नू, माना उन्हनि माण्हुनि जिन इहो रस्तो इख़्तियार कयो आहे, उहे फ़रिश्ता लही हुनजे दिलि में अहिड़ी पंपिंग कंदा जो हुननि खे ख़ौफ़ त कॾहिं थींदो ई कोन। अल्लाह तख़ाफ़ू, हिकिड़ो माण्हू डिॼंदो आहे न, ख़ौफ़ माना मुस्तक़बिल में नौकिरी हली वेंदी, पोइ छा थींदो, या मां वेंदुसि त एक्सीडेंट थींदो, छा थी वेंदो, उनखे ख़ौफ़ न थींदो। वला तहज़नू, माना टेंशन बि कोन थींदी, माना जेकॾहिं हिकिड़ी तकलीफ़ आहे पिया खिलंदा। अहिड़ो मुश्क कंदा जो माण्हू चवंदा हे चरियो थी वियो, अड़े हेॾी तकलीफ़ में अहिड़ो मुश्क। इहा आहे उन फ़रिश्तनि जी ड्यूटी, त हिन जे दिलि खे शींहं जी दिलि करे छॾींदा। अल्लाह तख़ाफ़ू वला तहज़नू, न ख़ौफ़ थींदो मुस्तक़बिल जे ॻाल्हियुनि ते, न हिननि खे हिन दुनिया में टेंशन थींदी। वाबशिरू बिल जन्नतिल लती कुंतुम तुअदून, ऐं साह कढण महिल जॾहिं
फ़रिश्ता अचनि था त पहिरीं हिनखे बिशारत ॾींदा त तूं अलाह वारो आहीं ऐं तोखे जन्नत जी ख़ुशबू ॾिनी थी वञे। पर मां त ॾिठो आहे त जेके अलाह जा वली आहिनि उन्हनि खे हिकु ॿ ॾींहं अॻु में ई उन्हनि खे जेका आहे ख़ुशख़बरी अची थी वञे। मां तव्हांखे कई दफ़ा ॿुधायो आहे त हज़रत हाजी मोहम्मद हाशिम साहिबु जेको चीफ इंजीनियर हो इरीगेशन जो, ऐं हाजी महमूद मेमण जो भाउ, मरहूम जो भाउ, उहो 2 ॾींहं जेको सो सॼी उमिरि हुन ज़िंदगी हलाल कई। मिठाइयूं ॾींदासीं, चीफ इंजीनियर बंगले ॿाहिरि उछलाईंदो, नंढड़े घर में रहंदो, आउं हुन सां उथंदो वेहंदोसि। पोइ 2 ॾींहं अॻु में हुननि जे इंतकाल खां मां जॾहिं वियुसि त मूंखे चई ॾिस मथे फ़रिश्ता बीठा आहिनि, सुवारी बि ॾेखारींदा आहिनि, मूंखे घर बि घुमायो अथनि, ॾेखारियो अथनि। हाणे चवान थो मूंखे वठी हलियो अथनि, अञा तरस अञा तरस अञा तरस तरस पिया था कनि। ऐं 2 ॾींहंनि खां पोइ वाकई गुज़ारे। तंहिंजे करे चए थो अबशिरू बिल जन्नत लती कुंतुम तुअदून, इन्हनि खे बिशारत ॾिनी थी वञे जन्नत जी जंहिंजो तव्हां सां वाइदो कयो वियो आहे। तंहिंजे करे ऐं पोइ अलाह फरमाए थो अहिड़नि माण्हुनि खे नहनु औलियाउकुम फिल हयात दुनिया, माना उहे फ़रिश्ता जेके आहिनि से चवनि था त असीं तव्हां जॾहिं दुनिया में हो तुंहिंजा दोस्त हुआसीं, वो फिल आख़िरत, ऐं आख़िरत में बि। ऐं नहन जी ज़मीर अलाह ॾे बि वञी सघे थो। वलकुम फ़ीहा मा तश्तही अनफुसुकुम वलकुम फ़ीहा मा तदऊन, 2 मानाऊं पई थियूं हलनि। छो त दुनिया ऐं आख़िरत, त हिन दुनिया में बि तव्हांखे जेको आहे सो अलाह ताला जेको तव्हां अलाह खां दुआ घुरंदो क़बूल कंदो, ऐं जेको तव्हां चाहींदो अलाह तव्हांखे ॾींदो। लेकिन ही आख़िरत लाइ त वधीक आहे, त उते तव्हांखे जन्नत में हर शइ मिलंदी। नुज़लन मिन गफ़ूर रहीम, या महिमानी आहे कंहिंजे तरफ़ां, उन रब जे तरफ़ां जंहिं तव्हां सां वॾी छॾ छूट कई आहे। गफ़ूर रहीम माना तव्हांजा अलाए केतिरा गुनाह माफ़ कया अथसि। तंहिंजे करे मन अहसन कौलन, तव्हां फोन ते ॻाल्हायो था, मोबाइल ते ॻाल्हायो था, कचहरियूं कयो था, इहे सॼी गुफ़्तगूअ मां सभ खां बहितरीन जुमिला गुफ़्तगूअ जा तव्हांजा कहिड़ा आहिनि? मिमन दा इलल्लाह, जेको अलाह ॾे सॾे, अलाह ॾे सॾे। हाणे अलाह छा आहे? अलाह छा आहे? हिते अलाह ॾिसण में त कोन थो अचे, हिन जी माना आहे जेको अलाह जे क़ुर ॾे सॾे। जीअं हदीस शरीफ़ में अचे थो मन दा इलैहि हुदिय इला सिरातिल मुस्तकीम, हदीस शरीफ़ जो लफ़्ज़ आहिनि। जंहिं क़ुर ॾे सॼियो उन्हीअ खे त हिदायत मिली चुकी। हुदिय जेको सो पंहिंजो मुबहम जो सीगो आहे, हुदिय माना हुनखे हिदायत मिली चुकी। त मन दा इलल्लाह माना जंहिं क़ुर जी दावत ॾिनी, व अमिल सालिहन, ऐं नेक ख़ुदि बि अमल कई, ईअं रुगो तबलीग कंदो वठे। वकाल इन्ननी मिनल मुस्लिमीन, ऐं इहो बि ॾसे ऐं ॾेखारे त मां अलाह जे फरमान बरदारनि मां आहियां। त पोइ अलाह थो चए त अहिड़े माण्हूअ जे जंहिंमें अमल सालिब आहे ऐं हुनजी जेकी अलाह जे फरमान बरदारीअ में बि मशगूल आहे, त इन्हीअ जेकॾहिं क़ुर ॾे सॾींदो त इन्हीअ खां वधीक इन्हीअ सॾ खां वधीक ॿियो को बि गुफ़्तगू इंसान जी न आहे। वला तस्तविल हसनत वल सय्यत, तंहिंजे करे रब फरमाए थो त बुराई ऐं बुछड़ाई बराबरि न आहिनि। हू जहन्नम जे वीज़ा जे लाइ कोशिश थो करे, ही जन्नत जे वीज़ा जे लाइ कोशिश थो करे। तंहिंजे करे हे 2 बुरायूं ऐं भलायूं पाण में बराबरि आहिनि। इदफा बिल्लती ही अहसन, तंहिंजे करे तव्हां कोशिश कयो त जेकॾहिं तव्हां सां केरु बुराई करे थो त उनजे जवाब में तव्हां हुन सां थोरी भलाई करे छॾियो। हाणे इहा हिकिड़ी टेक्निक थो असांखे अलाह सां सेखारे, ॾुखी आहे ॾाढी न, भई दुश्मनी आहे त दुश्मनी आहे। लेकिन अलाह फरमाए थो त जेकॾहिं तव्हां जो कंहिं परपुठ गिला कई आहे, मिसाल तौरु, पर तव्हां उनजो असरु न वठो, बल्कि तव्हां वरी परपुठ हुनजी नेकी करे छॾियो, बाबा माण्हू भलो आहे, माण्हू सुठो आहे, त अलाह तो फरमाए त इन्हीअ जो रिएक्शन छा थींदो? फइज़ल लज़ी बैनक व बैनहू अदावतुन, त जेकॾहिं तव्हां ऐं हुनजे विच में इहा दुश्मनी आहे त कअन्नहू वलियुन हमीम, त सिर्फ़ इन्हीअ टेक्निक खे इस्तेमालु करण सां उहो शख़्स तव्हांजो अहिड़ो दोस्त थी वेंदो जीअं माइटीअ वारा दोस्त थींदा आहिनि। ऐं तंहिंजे करे बाक़ी अलाह फरमाए थो वमा युलक्काहा, इहा टेक्निक न हासिल थींदी इल्लल लज़ीन सबरू, जेके मुड़ुस माण्हू थी ज़िंदगीअ में मुंहं ॾियनि था तकलीफ़ुनि खे। वमा युलक्काहा इल्ला ज़ू हज़्न अज़ीम, ऐं इहा टेक्निक दुश्मनीअ खे दोस्तीअ में मटाइण जी इहा टेक्निक न हासिल थींदी इल्ला ज़ू हज़्न अज़ीम, सवाइ उन्हनि जे जेके वॾे भाग वारो दर्जो पिया था हासिल कनि, जिन जो वॾो जेकी पर्सनैलिटीअ में तमामु हिकिड़ी वॾी तब्दीली ऐं हिकिड़ी वॾी जेका आहे सो भाग अची चुको आहे, सिर्फ़ु उन्हनि खे इहा टेक्निक हासिल थींदी। अलाह खां दुआ था घुरूं त अलाह असांखे इहा टेक्निक ॾिए त जीअं अलाह ताला जी जन्नत जी नेशनलिटी लाइ कोशिशि कयूं,
कैनेडा जर्मनी जूं नेशनलिटियूं त चंद ॾींहंनि जूं आहिनि। काश असांखे जन्नत जी नेशनलिटी मिले ऐं बक़ाया वक़्तु असीं इन नेशनलिटी खे हासिल करण जी कोशिशि कयूं। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून वसलाम अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।